सच्चो इश्क करे खुदा जो कसम ये दुनिया विसरी वेंदी। तुझे भाव जो अफसोस इन मोहब्बत घणनि जा घर तबाह कया। बगावत का तुझे अड़ा रिश्तन सा जिनसे अखियन ते कारी पट्टी बदल है। नीस घटो घटो नीस दिया मामलस मापा जो पाण के बाह नहीं कंदुस पूरो लड्डो ही लठ यो मेकअप ही सुखियो हाणे बंद कर ये ना आ रहा है मतलब मुझे भाव जी जिंदगी जो सवाल है। कदर में पैजे लिखो मौला। बाबा तू हिन हवेली जो नौकर न पर असांजे दिल जो हिस्सो आहीं। हिस्सो सलमान जे गलतीअ जी सज़ा मूंखे थो ॾी पंहिंजे पुट सरदार खे। मां त सलमान खे नंढपण खां वठी पंहिंजे गुलनि ते खेॾायो आहे। कॾहिं घोड़ो बणिजी त कॾहिं कुतो बणिजी। पोइ ठीक है ही सरदार खान सलमान के अड़ी सजा दींदो तो याद रखंदो। न बाबा साईं न ईअं न कजो। मूं सभु कुझु तव्हांजे करे छॾे ॾिनो। ईअं न कजो। अरे घोट साहब सुबह सुबह जो तैयार थी काॾे पियो वञी? राम अॼु वञा थो हाशिम खान वारनि जे घर। अॼु करे थो अचां न हिकु कान। जेकॾहिं संवत न ॾिनऊं न त कंदोसां लड्डो ई लठ। अलाह करे बेस्तो करे को मोकिलनी। हिकड़ी टंग त भगल थई पर ॿी टंग बि भञी को मोकिलनी मरी त को मुंहिंजी जान छुटे। अरे मां छो मरा को मां पिनण थो रही थो वञा। मुंहिंजो लहणो लेखो तन लहणो लेखो ये न ॾिनऊं न त कंदोसां लड्डो ई लठ। अलाह पिन ई दई पराया बच्चा थो फासाई। कालू कालू मुंहिंजा आंडरा नसाड़ न त असल मां रिजे छॾींदी मां साड़े छॾींदी मां मुआ। रे हुरा हे चंटन रनन वारूं वायूं न कढ। बस दुआ कर त उतां कामयाब थी मोटी अचां त जीअं मां हाकिम खान खे लाऊं लहरायां उनजी शादी कयां उनजे हथनि ते मेहंदी मलरायां। ये विच में तूं फिरतियूं न हण। ठहियल कम खे न ड्राहे या महिरबानी कर तोरो कर मूं ते। दिल सां दुआ कर हुरा देर घोट थी पवंदी। हुरा दुआ सजण खे कंदी आ दुश्मन खे न। तूं ऐं तुंहिंजो भाउ ॿई मुंहिंजा दुश्मन आहियो। हुरा शर्म नथी बुढ़ी नथी मरे
तूं मुड़िस खे दुश्मन थी सघे। हाय हाय पूरा ॾिस, मां त तोसां प्यार जो परणो कयो, हर हिकु बेरहम औरत जो आशिकनि जो क़दुरु बि नथी करे। मुंहुं कारो हो मुंहिंजो जो तोसां दिलड़ी फासायमि। इहा त मूंखे ख़बर ई कान हुई जो धोखेबाज़ निकिरदे तूं। पूरा धोखो त असांजे नस्ल में ई कोन्हे, उहो त तुंहिंजे सिर ते सुवार थियणो जो असां सुहिणनि ऐं शहज़ादनि खे पंहिंजे इश्क जी ॼार में फासाए छॾी। हाणे वरी सताई थी, रुलाई थी, रुआरी थी, ईअं छो थी करे मुंहिंजी सुहिणी? भले हुसन वारा हीरा, कारो कां लॻो पियो आहीं, वरी पाण खे हुसन वारो थो सम्झी। पूरा तूं भले मूंखे भाई न भाई, पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, अॼु बि न ॻोठ जूं मायूं मूंखे मरनि थियूं, मुंहिंजे लाइ सॼो बाड़ीअ तां टपो ॾियण जे लाइ तयारु थियो। बसि हाणे इन क्रोध खे छॾ त कामयाब थी मोटी अचां। भले तूं वञ, मां बि नांगनि जी खाधल आहियां, जे तोखे बख़्शा त हूरा मुंहिंजो नालो न अथई। मुक़दर में पंहिंजे लिखियो मौला छाए, मुक़दर में पंहिंजे लिखियो मौला छाए। त्यार असल हकीकत इहा हुई। अली मुराद, इहा ॻाल्हि सरदार खान खे ज़रूर पई हूंदी। सरदार खान खे ख़बर पए त भली पए, पुन हुई पदरनि जे लाइक़। अली मुराद, तव्हां मुंहिंजे दोस्त पुनल सां वड़ी सुठो नाहे कयो। छो सुठो नाहे कयो? पुनल एतिरो मोतबर थी वियो आहे जो रोज़ तो असांजी घिटियुनि जा चकर जे छॾे ॾियुसि। छो छॾे ॾियुसि? मिली वियो, कोन छॾियोसूसि, ॾींदीसूसि हथ जी टकोर। हथ टकोर? यार मूंखे त इन ॻाल्हि ते हैरत थी अचे। यार हुन ग़रीब तव्हांजो छा बिगाड़ियो आहे जो तव्हां भाउ ऐं दोस्तनि सां गॾिजी वञी करे हुन सां विड़िया आहियो? ॻोठु हिकिड़ो ई आहे, सभई पाण में मिट आहियूं। छा थी पियो त पुनल तव्हांजी घिटीअ मां गुज़रंदो आहे? अफ़सोस थो अचे, इहे ॻाल्हियूं त ॿुधी करे मूंखे ॾाढो अफ़सोस थो अचे। दुनिया वञी चंड ते पहुती, तव्हां उहे जाहिल जो जाहिल रहियो। पहिरियां ॿुधंदा हुआसीं त जेको सुकून ॻोठ जी ज़िंदगी में आहे शहर में न आहे, पर हाणे ॻोठ में अचण तां ख़ौफ़ थो थिए त मतां किथे मरी न पऊं। अफ़सोस थो अचे मूंखे त केरु कंहिंसां विड़े थो, केरु कंहिंखां छा थो फुरे। यार कुझु सोचो, ख़ुदा जे वास्ते कुझु सोचो। सभई ॿाहिरि थी रहो त ज़िंदगी सुकून सां गुज़रंदी। अली भाउ, ॿाहूं था ॿध, इहे पंहिंजा सबक़ न पाण वटि रख। 2 दर्जा छा पढ़ी आया हो, असां लाइ त अचे वेल कयो अथव। घर में अम्मा ऐं बाबे जो पिटको, ॿार वरी तव्हांजो पिटको। अञा अलाए केरु मथे में सूर विझंदो। पुन्नूअ खे 2 मोचड़ा छायासीं, सॼो ॻोठ अचे मथे सूर विधो आहे। मां तव्हांखे सम्झाइण आयो आहियां, तव्हां सां विहण या तव्हांजो मथो खाइण न आयो आहियां। तव्हां सभई ॻोठाणा पाण में हिकु थी मोहबत सां रहो। अली मोहबत सां त पेश आया अथसि, न त पुनल खे मुंहुं खणी आ। अली मुंहिंजे प्यारे दोस्त खे सम्झाए छॾ, अली मुराद को टारो करे। ऐं पंहिंजे दोस्त खे इहो बि सम्झाए छॾ त असां ॿिन्ही ॿाहिरनि को थोरो किनारो करे हले। अचो। असांजो इस्लाम इहो नथो चवे त व्याज ॾियूं ऐं व्याज वठूं, पर असांजो इस्लाम हक़ ऐं सच जो इस्लाम आहे। पर अफ़सोस असांजे हिन ॻोठ में व्याज, जुआ
ऐं झेड़ा फॾा फसाद सराम पिया था हलनि ऐं केरु चवण वारो न आहे। जेकॾहिं तव्हां ऐं असां मिली करे कदम खणूं त कंहिंखे इहा हिमत कान थींदी जो ज़ुल्म ऐं ज़्यातियूं करे। असां सभिनी खे मिली करे हिन ॻोठ वारनि खे सुजाॻ करणो पवंदो, पोइ वञी इहो ज़ुल्म ख़तमु थींदो। ख़ुदा जे वास्ते ॻोठ वारनि खे सुजाॻ कयो, न त असांजो इहो नओं नस्ल तबाह थी वेंदो ऐं बर्बाद थी वेंदो। अदा तबाह त थी विया आहियूं। असांजे ॻोठ में तइलीम बजाए स्कूलनि में रुगो जुआ पई थी हले। स्कूल में ॿारनि बजाए भोतारनि जूं ॿकरियूं ॿधी पियूं आहिनि। हाणे सभु खां पहिरियां असांजे ॻोठ जे स्कूल में जेकी जुआ पई हले उनखे बंदि करणी पवंदी। मां तव्हां सां वाइदो थो कयां ऐं तव्हां बि मूंसां वाइदो कयो त सभु मिली करे हिन ॻोठ में तब्दीली आणींदासीं। मेहरान ख़ान, हिन ॻोठ में जेको बि सच थो ॻाल्हाए उन जी ज़बान कटी थी वञे ऐं जेको सच थो लिखे उन जी ॿांह कटी थी वञे। आख़िर ही ज़ुल्म ऐं ज़्यादतियूं केरु ख़तमु कंदो? अॼुकल्ह हर कंहिं इंसान जे हथ में टच मोबाइल आहे, उन सां गॾु तव्हां वॾो कमु करे था सघो। हा, टच मोबाइल आहे, उन सां वॾो कमु करे सघिजे थो। जिते ज़ुल्म ऐं ज़्यादती थिए उते लाइव शूट कयो त जीअं असांजा हुकुमरान ॾिसनि ऐं ही ज़ुल्म ऐं ज़्यादती ख़तमु थिए। मुंहिंजा दोस्त कामरान, इमरान, तव्हां मुंहिंजा दोस्त आहियो ऐं मुंहिंजो साथ ॾियो जीअं हिन ॻोठ खे बचायूं। असांजो सभिनी जो साथ गॾु आहे। अचो त मिली करे सचाईअ तरफ़ कदम खणूं, न त असांजो नओं नस्ल तबाह थी वेंदो। हा मेहरान ख़ान, असांखे इहो कदम खणणो पवंदो, न त हीउ ॻोठ तबाह थी वेंदो। ईअं थी वञे त सॼे ॻोठ में भलाई आहे ऐं असांजे ॻोठ में बि ख़ुशहाली अची वञे। यार मेहरान, असांजो हमेशह तोसां साथ आहे ऐं रहंदो। ऐं असांखे हिक ॿिए सां वाइदो ऐं वचन करणो पवंदो। हा, तॾहिं हिन ॻोठ में इल्म जो इहो बरंदो। त पोइ पहिरियों कदम मां ई खणंदुसि, त पोइ अचो हलो मूंसां। हलड़े मेहरान सॼो ॻोठ गॾु कयो थो हुते। लॻे थो त छोरा वॾो कारनामो कंदा, पर मुंहिंजो बि तव्हां सां वाइदो आहे। रत जूं मानियूं खाराईंदो जो मां बचो मन जिन आहियां, जंहिंखे पकड़िया उनखे मारिया या खारिया। पुनल तूं कीअं हूंदे? अलाह कंदो त तूं ख़ुशि हूंदे। या अल्लाह मुंहिंजे पुनल खे ख़ुशि रखजांइ। अलाह कंदो त तूं ठीकु हूंदे। या अल्लाह, मोहबत करण वारनि खे तूं ई पनाह में रखंदो आहीं ऐं मुंहिंजे पुनल खे बि तूं ई पनाह में रखजां। या अल्लाह मूंखे हिकु चकर पुनल जो दीदार करा, मां हुनखे ॾिसां, हू ख़ुशि त आहे न। मुझा मौला मुझे मुकद्दर में मौला मुकद्दर में पहजे मौला। हाँ ससवी, मोहब्बत में त
दर्द मिलंदा आहिनि। ससुई ज़माने जो कमु आहे दर्द ॾियणु, मोहबत वारनि जो कमु आहे उन दर्द खे बर्दाश्त करणु। हाँ पुनल, वीचारी मोहब्बत के ऐं इश्क करण वारनि खे तकलीफ़ूं त मिलंदियूं आहिनि न। तूं मां हितां निकिरी हलंदासीं। ससुई, हाणे इश्क ते ज़ोर कंहिंजो बि न हलंदो। तूं ऐं मां हमेशह हमेशह चले हितां निकिरी हलंदासीं। ख़बर अथई ससुई, मां तोखे उते वठी हलंदुसि जिते मोहब्बत जी दुनिया हूंदी। तूं हूंदी, मां हूंदुसि ऐं असांजी मोहब्बत हूंदी। मुक़दर में पंहिंजे मौला लिखियो जिते इश्क जो झंडो बुलंद हूंदो, तूं हूंदी, मां हूंदुसि, सुकून हूंदो, बस प्यार ही प्यार हूंदो। इश्क ते ज़माने जो ज़ोर न हलंदो चरी। तूं ऐं मां हमेशह जे लाइ हितां हलिया हलंदासीं। हाँ पुनल, असां होॾे हलंदासीं जिते केर बि न हुजे। तूं हुजी ऐं मां हुजां। ऐं ख़बर अथई पुनल, पुनल मुक़दर में पंहिंजे लिखियो मौला छाए। मुक़दर में पंहिंजे लिखियो मौला छाए। पुट दरिया खान शुक्र आहे अल्लाह जो तू सही सलामत आहे। और पुट तोखे ज़ालमन जी क़ैद मां आज़ाद कंहिं कयो? चाची, ज़ालमन जे घर में इंसाफ़ पसंद माण्हू हूंदा आहिनि। ख़ुदा भलो करे जान ज़ेब जो जंहिं मूंखे आज़ाद करायो। हा दा दरिया खान, जान ज़ेब पढ़ियल लिखियल छोकिरो आहे, हुनखे ग़रीबनि सां हमदर्दी आहे। हा पुट, जान ज़ेब ग़रीबनि सां हमदर्दी थो करे। चाचा गुलण, जहांगीर खान मूंखे पंहिंजी क़ैद में रखियो हो, पर हाणे जहांगीर खान मरंदो, हुनजो ज़ुल्म ऐं ॾाढ मां ख़तमु कंदुसि। चाचा गुलण, जहांगीर खान खे न अॼु हमदर्दी ग़रीबनि सां, न सुभाणे। अली मुराद, उन ॾींहुं ॻोठ जा माण्हू पुनूअ खे न बचाईंदा हा न, त ॿ पाणी करियूं छा? अञा हिकु पाणी थियो अथसि, ॿ पाणी अञा रहियल अथसि। एतिरो मोतबर थी वियो आहे जो असां सां थो टक्कर खाए। अली मुराद, तूं हुनखे चवीं या न चवीं, पर मां बख़्श कोन कंदोमांसि। उन जेके मूंखे लफ़्ज़ ॻाल्हाया आहिनि न, उहे मूंखे विसरिया न आहिनि। माना हू हाणे ॻाल्हाए बि थो? अली मुराद, हाणे तूं वेठो ॾिसजांसि, अहिड़ी हथड़ी हणंदोमांसि जो कंहिंखे कल्ह बि कान पवंदी। न बिलावल न, हिन छोरे ते हथ हल्को रखणो आहे, छो जो सरदार ख़ान बि असांजो वॾो आहे। अगरि हुन खे ख़बर पई न त हू पाण खे कॾहिं बि ज़िंदा कोन छॾींदो। बिलावल, अगरि पुनल न मिलियो न त हुन जे भाउ खे ई सटको कढंदासीं। वाह दा वाह, तूं अली मुराद सां गॾिजी पुनल सां विड़ियो आहीं। तूं बसि कर, तोखे केॾी ख़बर आहे? पुनू वेठो पराए नंग तके। अञा त पुनूअ खे मोचड़ा हणंदासीं। हे असांजा जिगरी यारनि मथां जान कुर्बान आहे। अदा बिलाल, पुनल मुंहिंजो जिगरी दोस्त आहे, उन मोहबत कई आहे, को गुनाह त नाहे कयो। वकार, हिन मोहब्बत जी असां हुनखे अहिड़ी सज़ा ॾींदासीं न पूरी उमिरि यादि कंदो। अड़े अॻे चकर त बची वियो,
न त तूं मुअल ॾिसे सा मुअल। अदा जेकॾहिं तव्हांखे हिन ॻोठ में रहणो आहे न फॾो न करियो न त सरदार ख़ान रहण कोन ॾींदो। मुड़ुस त फॾो न त जॾे जो जॾो। काश तूं ई अदा दोता हिन ॻोठ जे लाइ भलो सोचियो आहे। अदा जेकॾहिं हिन ॻोठ में रहणो अथव न सरदार ख़ान जे सोच ते हलो। बसि हाणे घणी हुन पुनूअ छोरे जी चमचागिरी न कंदो कर। हले आली मुराद हलूं। मुक़दर में पंहिंजे लिखियो मौला छा आहे। मुक़दर में पंहिंजे लिखियो मौला छा आहे। सफ़र ज़िंदगीअ जो ॾुखियो थी वियो आहे। सफ़र ज़िंदगीअ जो ॾुखियो थी वियो आहे। मुक़दर में पंहिंजे लिखियो मौला छा आहे। मुक़दर में पंहिंजे